ठारूशा बरसां ॾहराज परात्रीचे बिंदुरियुनि में जहिड़े दौरान दिल जो दौरो पवण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम पिता मोहम्मद जुड़ियल मंगी खान। जी मोहम्मद जुड़ियल। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठारूशा बरसां ॻोठ करीम दिनो देराजो में देराज बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत वाटर कोर्स तां जेको आहे सो झेड़ो थी पियो आहे। झेड़े में पंहिंजो हिकु नौजवान जेको आहे सो वाहिद बख़्श ॾेरा जो वाक़े वारे हंध ते धक लॻण सबबि दिल जो दौरो पवण जे करे मौक़े ते फौत थी वियो आहे। अहिड़े इतलाह ते ठारूशा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोतीअ जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जहिड़ो ज़मीन जे वाटर कोर्स तां थियो आहे, जिते ॿिन्हिनि धुरियुनि हिक ॿिए मथां ॾंडनि ऐं सुरनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो, जंहिं सबबि डॉक्टरनि मूजिबि हिक ॼणे खे दिलि जो दौरो पियो, जंहिंजो नालो वाहिद बख़्श ॿुधायो पियो वञे, जेको मौक़े ते फौत थी वियो आहे ऐं उन खां पोइ वधीक इन सिलसिले में जांच करे रहिया आहियूं। जी मोहम्मद जुड़ियल तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।